जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 30 सेप्टेम्बर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो आषाढ़ मास, कृष्ण पक्ष जी एकम तिथि। हलो तो शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो कमु खणण खां पहिरियों या कोई नओं कमु शुरू करण खां पहिरियों 10 दफ़ा सोचे करे ही अॻियां वधणो आहे। जाम सोचे सम्झे करे कोई बि इन्वेस्टमेंट करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजा विचार तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि सुठो ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु शत्रु भय सताइण जी आशंका आहे, पर हुननि खे अॼु हनुमान जी उपासना तमामु लाभदायक थींदी। हुननि खे अॼु धन प्राप्ति भी थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। तव्हांखे पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई ख़ुशख़बरी भी मिलण जी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त घर में या कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु गणेश भगवान जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा अचे थी सघे, पर घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न भगवान गणेश दूर कंदा ऐं सुख संपदा आदि तव्हांखे प्राप्ति थींदी। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। इच्छा पूर्ति थियण जो अॼु ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। हुन जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। त जीअं कल जे एपिसोड में ॿुधायोसीं कि कीअं कर्ण खे गुज़ारण खां पोइ जॾहिं उहे स्वर्ग में विया हुया, हुन खे खाइण जे लाइ छा छा पियो मिले, त अॼु हुन जो अधु भाग जेको हूंदो उहो ॿुधाईंदासीं कि जॾहिं कर्ण खे पृथ्वी ते आयो त अश्विन मास कृष्ण पक्ष जी एकम खां वठी करे उमावस ताईं हुन पंहिंजे लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ 15 ॾींहं
अन्न जो दान कयो हुई ऐं इहो करण सां उहो त तृप्त थियो ई थियो, साण ई साण हुननि जा जेके पित्र हुया, पूर्वज हुया, उहे बि तृप्त थी विया हुया। उहो सुबुह जो उथी करे स्नान इत्यादि करे रोज़ पंहिंजे पित्रनि जे निमित्त तर्पण कंदो हुयो, साण ई साण ब्राह्मणनि खे अन्न जो दान ॾींदो हुयो। इहो नित्य करण सां हुनखे स्वर्ग में मोक्ष जी प्राप्ति थी ऐं हुननि जा जेके पित्र हुया उहे बि हुननि जे मथां जाम प्रसन्न थिया हुया। हिन करे श्राद्ध जो पक्ष मनायो वेंदो आहे। छा छा करणु खपे श्राद्ध पक्ष में उहो ॿुधाईंदासीं सुभाणे जे एपिसोड में। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे वनीता जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी आर्थिक स्थिति कॾहिं ठीक थींदी। त वनीता जी, तव्हां बिल्कुलु ई चिंता न कयो। अक्टूबर खां पोइ तव्हांजी स्थिति में सुधार अचणु चालू थी वेंदो। साण ई साण थी सघे भगवान शिव जी रोज़ उपासना कयो। 40 ॾींहं नित्य भगवान शिव जे मंदिर वञण सां तव्हांखे मन जी मुरादियूं तव्हां पूरी पाईंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।